पीरेकोट में मुश्तक माण्हुनि खे एहसास प्रोग्राम तहत मिलंदड़ 12,000 रुपए एजेंटनि जी मिली भगत करे पूरा न पिया ॾिना वञनि। इलाइक़े में एजेंट माफिया सरगर्म थी वई। मुस्तक़नि खे मिलंदड़ 12,000 मां 2,000 ताईं कटौती कई पई वञे। पिरालो खां आयल अब्दुल रज़ाक नाले शख़्स अवामी आवाज़ ॿुधाईंदे चयो त डिवाइस हलाईंदड़ एजेंट हुकूमत तरफ़ां मदद तौरु मिलियल रक़म 12,000 मां 1,000 रुपया कटे करे साणुसि ज़ुल्म कयो आहे। ॿिए पासे असी वरहनि जी बेवहा पोड़ी औरत ॿुधायो त हुन जा बि 1,000 रुपया काटिया विया आहिनि। डिवाइस हलाईंदड़ एजेंटनि खां पुछियो वियो त हुननि ॿुधायो त सभु डिवाइस मालिक उहा रक़म कटे रहिया आहिनि। इन्हनि जो ख़र्च बि आहे, उन जे करे हू 1,000 रुपया कटे रहिया आहिनि। ॾहरकी में सेबको इख़्तियारनि जी मिली भगत सां सिटी जी एक्सप्रेस फीडर ते बिजली चोरी उरूज ते पहुची वई। शहरनि पारां घरनि बिलनि जूं दाहूं बि जारी आहिनि। सेबको डिवीजन ॾहरकी में गुज़िरियल साल खां एक्सप्रेस फीडर करे शहर जे ट्रांसफार्मर जी बिजली खे सिक्योर करण बावजूदि चोरी जी बिजली ऐं कुंडा सिस्टम जो कारोबार उरूज ते आहे। SDO सेबको मुलाज़िमनि जे घरनि तोड़े कानून अंदरि एयर कंडीशन हलाइण खे जाइज़ करार ॾेई छॾियो आहे ऐं हर ट्रांसफार्मर मां बोगस मीटर ऐं डायरेक्ट कुंडा कनेक्शन लॻाराए लखें रुपया मंथलियूं हासिल कई पियूं वञनि। वापेदार मूजिबि पैसा न ॾींदड़ बिजली वापेदारनि जी बिजली काटी पई वञे, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि अंदरि बिजली चोरी जा मुख़्तलिफ़ अघ बि मुक़ररु कया विया आहिनि। शिकारपुर ज़िले मां 8 ॾींहं अॻु अगवा थियल सहाफ़ी गुलज़ार अली सेठार जी 14 सालनि जे पुटु अबरार अली ऐं संदसि भाइटे 16 सालनि जे आरिफ अली सेठार जो अञा ताईं को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। ॿिन्ही शागिर्दनि जी अगवा ख़िलाफ़ कराची जी सेठार बिरादरी जे सभी माण्हुनि सेठार वेलफेयर एसोसिएशन जे मरकज़ी अॻवान हाजी ग़ुलाम अली सेठार इंजीनियर बरकतुल्ला सेठार ॿिनि जी अॻवानी में मलीर प्लेस क्लब ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। इन मौक़े ते सेठार वेलफेयर एसोसिएशन जे अॻवान हाजी ग़ुलाम अली सेठार साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त SSP शिकारपुर चक पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। मासूम ॿारनि जी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। उन्हनि चीफ जस्टिस ऑफ सिंध, वॾे वज़ीर IG सिंध, DG रेंजर्स ऐं ॿिनि खां मुतालबो कयो त अगवा थियल मासूम शागिर्दनि खे फौरी बाज़ियाब करायो वञे। अगड़ा भरिसां बुहारो शहर वटि 2015 वारी बोड में दरियाई पाणी खां बचाव लाइ ॿधल बंद खे पाणी तमामु ऊन्हो खॾो हणी छॾियो हो। पाणी जी लाथ सबबि इंतिज़ामिया बंद मरमत जो कमु अध में छॾे ॾिनो हो। हिन वक़्तु इलाइक़े में दरिया में पाणी जी चाढ़ ऐं इम्कानी बोड जे ख़तरे सबबि ख़ौफ़ार माहौल पैदा थी वियो आहे। शहरनि तोड़ इलाइक़े वासियुनि हुसैन बख्श मल्ला, मौला बख्श मल्ला ॿिनि जी अॻवानी में बहारो मेन चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि जो चवणो हो त जेकॾहिं बहारो बचाव बंदि टुटो त नवाबशाह ताईं नुक़सान जो ख़तरो आहे। हुननि DC ख़ैरपुर आपाशी जे सूबाई वज़ीर तक जे MP ऐं सिंध हुकूमत खां घुर कई आहे त जल्द बहारो बचाव बंदि खे लॻल घारो ऐं खॾो बंदि कराए ख़ौफ़ ऐं इम्कानी नुक़सान खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk